मुखे इश्क उथार मोच तो मतियों ॾे दे लोक खे चरी आऊं थियास पधर पट पयास मुझो सतर सिक विञायो या अल्लाह या रहमान या रहीम करीम रब अॼो के असां इन जमात जे निगरान साईं फ़कीर अरबाब अली मेतलो साईं जो अॼोको ख़ैर ख्वाजा जी एकवीं अॼोको ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा ओ मौला नबी साईं जे सदके फ़कीर अरबाब अली साईं खे साईं जे बचड़नि खे साईं जे नियाणियुनि खे साईं जी घरवारी खे सिहत ऐं वॾी हयाती अता फरमा ओ मौला हिननि जे जेके बि दिलनि में जोश तमन्नाऊं आहिनि उहे पूरियूं फरमा मिठे मोहम्मद जे सदके ऐं मोहम्मद जी आल जे सदके साईं ग़ुलाम मोहम्मद साईं खे सियाल साहब के साईं जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा बाबा हाजी साईं बाबा अल्लाह वधायो भंड साईं खे सिहत ॾे वॾी हयाती ॾे साईं जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा उस्ताद शेर मोहम्मद साईं खे पुट जी औलाद ॾे मिठे मोहम्मद जो वास्तो थी आहे दुआ क़बूल फरमा साईं गुलज़ार अली फुल पोटो साईं जा बेड़ा पार फरमा साईं एडवोकेट शहबाज ॾिनो मेतलो साईं खे ओ मौला साईं जे बचड़नि खे सिहत ॾे ऐं साईं जा क़यामत ताईं हर मोड़ ते बेड़ा पार फरमा साईं ग़ुलाम शबीर अब्बासी साईं खे ओ मौला अॼु जंहिं दुआ जे लाइ चयो उन्हनि सभिनी खे उन्हनि जे बचड़नि खे आबाद फरमा रब जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा बे औलादनि खे औलाद अता फरमा बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा महबूब जी उम्मत खे फ़िरका वारियत खां बचा बाबा हाजी अल्लाह वधायो भंड साईं खे ख्वाब में नबी सरदार जी ज़ियारत करा ओ मौला मोहम्मद आले मोहम्मद जे सदके मुंहिंजी मदद फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी